अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंधु जीए लतीफ़ ही बोली हाज़िर आहियूं नए ख़िदमतुनि जे प्रोग्राम सां गॾु, जंहिंजे असां ख़ासि तावन कया हिकु सखी भाउ जंहिं असांखे 2000 रुपया अमानत मोकिली। उहा बि हिन नंढड़नि जी वीडियो ॾिसी करे, जंहिंमें असां हिननि खे कपिड़ा ख़रीद करे ॾिनासीं। हुननि चयो त हिनखे चपल वग़ैरह वठी ॾियो साईं। और ख़ैर असां अची विया आहियूं हुनजे घर में। चपलियूं खणी, सैंडल खणी। अला छा खपई तोखे, चपल या सैंडल? छा खपई? चंपल तोखे दी चंपल। तोखे चप्पल खपे? तोखे सैंडल? यासी तोखे सैंडल खपे? चलो जेको तव्हांजे नसीब में निकितो, ठीकु आहे। जेकर न वणियो त वरी ॿियो वठंदासीं, मंज़ूर आहे? हा चलो बिस्मिल्लाह था कयो। ॾिसो हाणे कंहिंजो आहे। हेॾे अॼु तूं हेॾे मुंहिंजे अच, हेॾे मुंहिंजो दिलबर, हेॾे तूं हिते बीह रह। ॾिसो वाओ, हे त वीआईपी सैंडल आहे। कंहिंखे ॾियां सैंडल? हे न तोखे छो ॾियां? हे ॾिसो आहे सैंडल। हाँ तोखे ॾियां? जाईअ में पूरो ईंदई? ॾिसां मां मूंसां हल पाए ॾेखार मूंखे। परें पेर में शाबाश, गुड। सही पाए न दी। आ आ वाह दी, ये तो पूरो अची वई। सुणो आहे, ख़ुशि हाणे? हाँ जे भाउ पैसा मूंखे दुआ कंदी हुअसि न, केतिरी कंदी हुअसि दुआ ॿुधाए मूंखे? केतिरी? माशाअल्लाह माशाअल्लाह। अचे तुंहिंजो लाइ लाइ त मां तोखे पैक करे ॾियां, ठीकु आहे? लाइ राणी मुंहिंजी थी। हाँ शाबाश। हल हाणे हे थी वियो तुंहिंजो, हाली खण। हुन खां पोइ ॾिसूं कंहिंजा था भाग खुलनि। हे त असांजे सोणे जो थो लॻे, तुंहिंजो थो लॻे सैंडल? वणे थो सैंडल? हाँ भलो आहे, भलो आहे सैंडल? हलिया हो लाहे परियों, परियों लाहे। शाबाश हलिया। थोरो अॻिते कर पे ॾिसां, थोरो वॾो लॻे थो। हल तुंहिंजो ॾिसूं था। सुहिणो अथई? भलो आहे सैंडल? हाँ ॾिसूं था त। हा तूं वठ त मुंहिंजा सुहिणा, तुंहिंजो सैंडल। जल्दी बि मां ॾिसां ॿिया। वाह दी, ॾिस तुंहिंजो सैंडल। भलो आहे? सही आहे? थोरो हुजे ई भले वॾो न, जीअं पोइ बि कमु ईंदई। पोइ पाए या बसि पैक कर, पैक कर। अच्छा बंदि कर। आख़िरी बचो यासीन नालो अथई न? यासीन, सूर्या यासीन। वाह यासीन खान। ॾिस न यासीन, मूंखे नंबर तव्हांजा कीअं यादि थी विया, न थिया न यादि? हाँ हेॾे हेॾा सुहिणा, पूरो आहे? हाँ माशाअल्लाह। अचे खण, खण पैक कर। जी बाबा, हाणे तव्हांजो राशन बि थी वियो ऐं कपिड़ा बि थी विया, सैंडल बि थी विया। ॿियो कुझु घुरिजई? छा खपई? छा खपे? चंपल? पोइ सैंडल तो वठी ईंदोमांइ न, अञा कहिड़ी चंपल? हाँ बसि न, अञा ॿी बि खपई चंपल? ॿी बि खपे या न? माशाअल्लाह। जी दोस्तो ॾिठो अथई चारई यतीम बचिड़ा असांजे शौक़त दाइज आहिनि, जंहिंजे इलाज जे लाइ त असां भरपूर कोशिशि कईसीं, पर रब खे शायदि ॿियो कुझु मंज़ूर हुयो। पोइ बि जेतिरो वसार आहे त मुमकिन थी सघे थो असांजे लाइ बचिड़े जी ख़िदमत कयूं पिया। रब पाक अहिड़नि सखी बाननि खे बि शादो आबाद रखे जेके असां सां ख़ासि तावन था कनि। मां उन्हनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां भाइरनि जो, जेके असांजे वीडियोस खे वधि खां वधि शेयर था कनि। उन्हनि जी बदौलत ई मदद थी सघे थी। पंहिंजे प्रोग्राम बाबति पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। जिते हुजो शाद हुजो, आबाद हुजो। महिरबानी।